अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हाँ सोनिया समोत ॾिसी रहा हो न्यू बेरान न्यूज़ ख़बर शामिल क्यों था सोबो देरो रिपोर्ट तफ़सील मूजिब तालका सोबो देरो जे यूसी मैरिक लग विंग शरीफ जे गोट गुज़वार गुलाम मोहम्मद सणपाल में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में डीओ तालीम खैरपुर अयाज़ महसर ऐं टीओ सोबो देरो लियाकत लाड़े जी तालीम दुश्मन सोच ऐं नाअहली सबब गोट जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में गुज़िर केतिरनि ई महीननि खां उस्ताद मुक़रर न थी सघियो, जंहिं सबब हिन जदीद दौर में भी गरीब मिसकिन अबोज माण्हुनि जे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे ऐं तालीम तबाही किनारे पहुतल आहे। ॻोठाणा इम्तियाज़ नजफ़ी, शौकत सणपाल, फ़कीर मंजूर सणपाल, नियाज़ हुसैन, बंगल सणपाल, मोहब्बत सणपाल, ज़मीर सणपाल ॿुधायो त असां ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत स्कूल जा 2 कमरा ऐं फर्नीचर, टेबल, कुर्सियूं फ़राहम कयूं आहिनि। स्कूल गुज़िरियल 10-15 सालनि खां हलंदड़ आहे, जिते 50-60 मासूम ॿार जिन में नियाणियूं पिणु शामिल आहिनि, उहे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। असां गुज़िर 1.5 साल खां तालीम खाते जे डिस्ट्रिक्ट ऐं तालुके एजुकेशन ऑफिसरनि ॾांहुं पंधु करे बीमार थी विया आहियूं, जिन खे काफ़ी दफ़ा लिखत ऐं ज़बानी शिकायतूं ॾिनियूं आहिनि, जिन ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे, रुॻो कूड़ा ॾटा ऐं दिलासा ॾिना वञनि पिया।